हेलो अस्सलाम वालेकुम आऊं या ज़ुल्फ़कार अॼो को बि लोग आहे केले जो केले जा कम हींअर बंदि आहिनि। सो हींअर बंदियूं पियूं हलनि। 2 महीने जी अॼु 2 तारीख़ आहे। सो अॼु केले जा कम बंदि आहिनि। असीं हींअर कटाई करे रहिया आहियूं। मज़दूर माण्हू आहियूं। वधि मां वधि सिंधी भाइरनि खे मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे मूंखे वधीक सपोर्ट कयो वञे। हिन मूंखे सपोर्ट करियो, मूंखे सब्सक्राइब करे छॾियो। वधीक ऐं रोज़ व्लॉग इंशाअल्लाह ताला अपलोड कंदो रहंदुसि। मूंखे जीअं टाइम मिलंदो आहे, मज़दूरी बि करणी आहे, तो मूंखे जीअं टाइम मिलंदो आहे मां व्लॉग ठाहींदो आहियां। उहो व्लॉग तव्हां ॾिसंदा हूंदा। सो मज़दूरी जे बारे में व्लॉग हूंदो आहे। मज़दूरी कंदा आहियूं, ग़रीब आहियूं, अमीर कोन आहियूं। सो मूंखे वधि में वधि सपोर्ट कंदा रहियो। हींअर बंदियूं पियूं हलनि, केले जो कमु बंदि आहे। वरी इंशाअल्लाह ताला केले जो कमु चालू थींदो, असीं तव्हांखे ॾेखारींदासीं। हीअ बि ॾिसो केलो आहे, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, हीउ केले जो आहे। सो हींअर केले जो कमु बंदि आहे। हीउ ॾिस दृषी थी वई आहे, लेवल थी वई आहे। ऐं सोई बि कोन्हे की, सोई बि माशाल्लाह जाम थी वई आहे। ऐं आउं तव्हांजो भाउ ज़ुल्फ़कार आहियां। मूंखे जाम सपोर्ट कई वञे ऐं मूंसां गॾु तव्हां सिंधी भाइर हूंदा। इंशाअल्लाह ताला मूंखे वधि में वधि सपोर्ट बि कंदा ऐं मुंहिंजा व्लॉग बि ॾिसंदा। जंहिं सब्सक्राइब न कयो मूंखे सब्सक्राइब बि करे, महिरबानी करे। सो तव्हां ॿारनि सिंधियुनि जी वॾी महिरबानी थींदी। मूंखे ॾींदा इजाज़त, वञी कमुकार करियूं। सो रोज़ी जी बि करियूं। अल्लाह हाफ़िज़।